हेलो जी बाबा जी जी तव्हांजे अचण जो इंतज़ारु रहंदो। ठीकु आहे बाबा ठीकु आहे। ख़बर छा थियो? छा था चवनि? धूती पंहिंजे पुट जे रिश्ते लाइ छोकिरी वारा अचनि था। हा सच में अचनि था? पोइ मां पंहिंजी तयारी कयां न। हा हा तयारी कर। रमू ओ रमू रमू ओ रमू कादे में छुरा। जी 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 बाबा जी। बाबा कहिड़ी हालत कई थी? मुंहुं बों थो तयारु थियो, छोकिरी वारा अचनि था तोखे ॾिसण। सही ॿुधा? थोरा नचण खे छॾ, हो अचनि था तोखे तूं हथ मुंहुं धोई तयारु थी। सही ॿुधा? पर धिन आ लॻी पई अथई। पुट पाड़ो तो ही है ना? पाड़ो तो ही है बाबा। ही दरा बाबा ठड़काया ना? ना बाबा ठड़काएं जो तो भला जे बे घर निकतो तो बे पादर रखाइंदा दी। हल अंदर हल। बाबा यो ही घर है। हां हां पहल बाबा हल पादर का बच्ची आ दी। अस्सलाम वालेकुम खबर खान। वालेकुम अस्सलाम। वेहो दा वेहो। हां बाबा हां वेहो। हां हां खुश वगा खैरा। अल्लाह खैर कर। तू खुश आहीं? दो अल्हम्दुलिल्लाह। रमू रमू काथे मेहमान आया न? रमू अरे मुस्क न छुरा हेॾे अचु। आस्ते ॻाल्हाए। जवान पुट जी बेइज़ती तो करी सफ़ा को गिग गई। ठीक हो जी बाबा। बाबा हे असांजो छोकिरो रमू पसंदि आयो? ही छोकरो आ? छोकरो हिकिड़ो मिंट वेहो 2 मिंट मां अचां थो पोइ ॿुधाइजो। हिकिड़ो मिंट वेहो। ही काले छोकरो वेहो अचे तो मुंहिंजो पुट रमू। ये काॾे विया रमू? एतिरी देर कई था? अचे तो 2-3 मिंट सब्र कयो। अभी मजा आएगा ना भिड़ो। हां हुन के संभोगो मुखे री पकोड़ा होदी। खाओ ॿिया बाणिया दो, तव्हां पीस बाणिया दो ऐं तव्हां मच्छी बाणिया दो। सभु कुझु आणे पहिरीं खाओ। तव्हां शुरू कयो। खाओ बाबा खाओ। बाबा अञा पेट में गुंजाइश हुजे त मां ॿियो कुझु वठी अचां? हाणे ॿुधायो तव्हांखे असांजो छोकिरो कीअं लॻो? छोकरो चाचा तव्हां असांखे पसंदि न आयो। जेकॾहिं पसंदि न हुयसि अंगठिला संभो साईं मुंहिंजा पकोड़ा खाधव। गिंडा ओ हेॾे बी पैसा ॾे मूंखे पंहिंजा पकोड़नि संबोसनि जा पैसा ॾे मूंखे।